कंदासीं मंज़ूर सखीराणी केरु ऐं किथां जो आहे, ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी जी ज़िंदगीअ जे बारे में कुछ रोशनी विझंदासीं। दोस्तों, उस्ताद मंज़ूर सखीराणी सिंध जो हिकु बहितरीनु ऐं भलो फ़नकार आहे ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी जी पुराणियूं जेके बि एल्बम हुया तमामु हिट थिया सिंध में, ऐं उन खां सभ खां पहिरियों जेको कलाम उन जो तमामु घणो हिट थियो, परदेसी मोटिया वतन पंहिंजे, मोटिया वतन पंहिंजे। दोस्तों, इहो तमामु घणो सॉन्ग मंज़ूर सखीराणी जो वायरल थियो ऐं मंज़ूर सखीराणी ऐं बदनाम धाड़ेल परू चांडे जो मंज़ूर सखीराणी सां छा तालुकात आहे ऐं हे पाण में रिश्ते में छा था थियनि उहे बि तव्हांखे हिन वीडियो में ॾसींदासीं। मंज़ूर सखीराणी 1965 में दादू शहर में जनम वरितो ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी प्राइमरी मास्टर बि जेको आहे सो तालीम बि सुठी हासिलु कई ऐं उन खां अलावा मंज़ूर सखीराणी खे ॻाइण जे तरफ़ तमामु घणो शौक़ु ऐं रुझान हुयो ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी तमामु ॾुख बि ॾिठा पंहिंजी ज़िंदगीअ में, तकलीफ़ूं बि ॾिठईं ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी खे हिकु महफ़िल में वञण जे दौरान धाड़ेल बि अगवा करे विया। पोइ खोड़ सारा माण्हू इहे बि ॻाल्हियूं कनि था त मंज़ूर सखीराणी खे जेको धाड़ेल परू चांडे अगवा करायो, लेकिन इन ॻाल्हि में का बि हक़ीक़त कान्हे का। परू चांडियो हिकु धाड़ेल हुयो, सिंध जो नाले वारो धाड़ेल हुयो। पेशो त परू चांडे जो बिल्कुलु ई ग़लति हुयो, लेकिन परू धाड़ेल हिकु अलहलोक माण्हू हुयो ऐं परू धाड़ेल जा खोड़ सारा किस्सा ऐं कहाणियूं सिंध में मौजूदु आहिनि जेके असां पंहिंजे चैनल ते वक़्तनि ब वक़्तु अपलोड कंदा रहंदा आहियूं। दोस्तों, परू चांडियो सिंध जो हिकु धाड़ेल हुयो, लेकिन तमामु बुर्दबार ऐं गैरतमंद धाड़ेल हुयो, जिन जा किस्सा अॼु 2025 ताईं बि वायरल थींदा पिया रहनि। ऐं उस्ताद मंज़ूर सखीराणी हिकिड़े ॾींहुं हिकिड़े महफ़िल में वञी रहियो त रस्ते में उस्ताद मंज़ूर सखीराणी खे अगवा धाड़ेल बीठा हुया, अगवा करे जंहिंमें हिकु मंज़ूर सखीराणी हुयो ऐं ॿिया उन सां गॾु जेके पंहिंजी टीम हूंदी आहे उहे बि मंज़ूर सखीराणी सां गॾु हुया। पोइ घणी तमामु घणी कोशिशूं जदनि सां गॾु ऐं इहे बि ॻाल्हियूं हुयूं त धाड़ेल मंज़ूर सखीराणी जा परस्तार बि हुया, जेके वक़्तनि वक़्तु उते धाड़ेल पंहिंजे क़ैद में मंज़ूर सखीराणी सां इहा ई डिमांड कंदा हुया त बाबा सुठा सुठा पंहिंजा कलाम ॿुधा असांखे ऐं असां तव्हांखे कंहिं मक़सद जे लाइ जेको आहे सो अगवा कयो आहे, उहा मक़सदु असांजो पूरो थींदो त असां तव्हांखे छॾे ॾींदासीं। हालांकि सिंध जो हिकु वॾो नाले वारो फ़नकार हो मंज़ूर सखीराणी। पोइ मंज़ूर सखीराणी जे लाइ तमामु घणा जदद कया विया ऐं पुलिस जे तरफ़ां सियासी समाजी माण्हुनि जे तरफ़ां तमामु घणो ज़ोर रखियो वियो धाड़ेलनि ते। पोइ जेको आहे सो मंज़ूर सखीराणी खे छॾियो वियो। दोस्तों, सिंध जा जेके गुलकार ऐं आर्टिस्ट आहिनि उन्हनि सां तंगियूं ऐं परेशानियूं वक़्तनि ब वक़्तु पंहिंजे ज़िंदगीअ में ईंदा रहंदा आहिनि। त वरी महिरबानी, इनशाला नेक्स्ट के सुठो तव्हांजे लाइ वीडियो खणी ईंदासीं। वीडियो लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वरी